बिल्कुल ठीक सही। साईं मोहसिन साहब, असीं ॾिसूं था त सिंध सूबे में अॻु में ई बेरोज़गारी तमामु घणी वधियल आहे, सिहत जा मामलात ठीकु कोन आहिनि, तालीम कोन आहे, पाण बिजली गैस पाणीअ जे लाइ परेशान आहियूं। उन जे बावजूदि कटौती कई वई आहे। अमी छा सम्झो था त असीं अञा वधीक न पीड़जंदासीं? इहो त इम्पैक्ट ईंदो हिन में। सही। मां पहिरीं बि चयो त हिन जो इम्पैक्ट ओवरऑल ईंदो। जेको बि डिस्ट्रीब्यूशन फिस्कल कई वई आहे, वर्टिकल जेका डिस्ट्रीब्यूशन आहे उन जो इम्पैक्ट ईंदो। डेवलपमेंट स्कीमूं ते असर ईंदो। फेडरल गवर्नमेंट जो 1000 अरब जूं स्कीमूं आहिनि, उहे हाणे केतिरो ख़र्च करे सघंदा, छाकाणि त 500-600 अरब रुपए खां मथे ख़र्च नथा करे सघनि। त इहो एक्चुअल वञी जॾहिं साल एंड थींदो त ख़बर पवंदी 600 अरब रुपया ख़र्च कया आहिनि। इहो इम्पैक्ट अलॻि आहे 40%। सिंध गवर्नमेंट में तव्हां अचो, पाण सिंध जी ॻाल्हि कंदासीं त 520 अरब रुपया सिंध जी एडीपी हुई, डेवलपमेंट प्लान आहिनि ठाहियल जेको, उन मां बि 65-70% ख़र्च करे सघंदा। बाक़ी त सरप्लस फेडरल गवर्नमेंट खे ॾेई छॾींदा। त इहो बि तव्हां सम्झो त 3% जी कट हिते लॻी। ईंदड़ साल बि ईअं ई आहे। सिंध जी डेवलपमेंट बि जेका तमामु वॾी थियण वारी न आहे, उहा बि एतिरी ई थींदी जेतिरी हिन साल आहे। त तव्हां सम्झो त 40-50% कट तव्हांखे फेडरल गवर्नमेंट में लॻंदो, 40-50% कट सूबे में लॻंदो।